आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आहियां मुख्तियार जरवार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं मालूमाती ऐं दिलचस्प सवाल। हर सवाल खां पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। साथियों, जेकॾहिं इन दौरान तव्हांखे वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो खे रोके सोचे पंहिंजो जवाब कमेंट करे सघो था। तो साथियों, हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़। ऐं सवाल नंबर पहिरियों आहे त पाकिस्तान जो नालो कंहिं तजवीज़ कयो हो? जवाब आहे त पाकिस्तान जो नालो चौधरी रहमत अली गुजर तजवीज़ कयो हो। सवाल नंबर ॿियो आहे त कागज़ खाइण वारी उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो रंग लाल ऐं मुंहुं कारो हूंदो आहे? जवाब आहे त लेटर बॉक्स। साथियों, सवाल नंबर 2 आहे त पाकिस्तान अक़वाम मुत्तहिदा जो रुकन कॾहिं थियो हो? जवाब आहे त पाकिस्तान अक़वाम मुत्तहिदा जो रुकन 30 सितंबर 1947 ईस्वी में थियो हो। साथियों, सवाल नंबर 4 आहे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजा परत आहिनि पर उॾामी नथी सघे? जवाब आहे त पंखो। साथियों, अॻियों सवाल आहे त पाकिस्तान जो पहिरियों सिक्को कॾहिं जारी थियो? जवाब आहे 3 जून 1948 ईस्वीअ में। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजो राय जो इज़हार कमेंट में कंदा। वधीक वीडियोज़ लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।